दोस्तों अॼु पाण ठाहींदासीं खुंभियुनि जा कबाब। छा ठाहींदासीं? खुंभियुनि जा कबाब। हा, ही ॾिसो खुंभियूं आहिनि, इनखे अहिड़े तरीक़े सां साफ़ कबो आहे। इनखे अहिड़े तरीक़े सां धोए वरी साफ़ पाणी में इनखे विझिबो आहे। हाणे इहे करिणो कि ही जेके खुंभियूं पाण जेके धोई साफ़ करे रखियूं आहिनि, इन्ही में अहिड़े तरीक़े सां ही विचां कटबो आहे। ईअं बिल्कुलु ये अलग न थे, अड़े तरीके से कटबो। उनमें ही जो मसालो इन अंदर भी कुछ भी कोने, लूण मिर्च ऐं गरम मसालो जो वो इन अंदर ही फिलिंग करनी है इनकी, जो अड़े तरीके से थोड़ी थोड़ी वधिक ज़्यादा न, ये इनकी अड़े तरीके से इनके फिल करना। फ्राई पैन में ऑयल विझो। जी तेल फ्राई पैन में गरम थी वजे, ये चिमटे से पंहिंजी उन खुंभी जो मसालो अंदर जो फिल थियल आहे उहा हिन अंदर रखी छॾियो। अहिड़े तरीक़े सां इनखे फ्राई कयो। इनखे खुंभी ब्राउन थी ईंदी हीअं बिल्कुलु, ॾिसो तव्हां खुंभी जीअं ब्राउन थी वञे इनखे तव्हां कढी ॾिजो। दोस्तों पंहिंजे खुंभियुनि जो कबाब रेडी आहे। ही चटणी आहे, हिनमें इन तरह सां डिप कयो। अहिड़े तरीक़े सां इनखे डिप करे इनखे खाई ॾिसो, टेस्ट करे ॾिसो कहिड़ो थिए थो।